नाज़रीन, हैदराबाद के कासमाबाद वारे इलाइक़े में घर में औरत जो लाश मिलियो आहे। नवां सां अपडेट वठूं था अब्दुल रसूल चांडियो खां। अब्दुल रसूल, इन हवाले सां वधीक छा अपडेट आहे? जी हाँ, बिल्कुल। कासिमाबाद थाणे जी हद लंडन टाउन भरिसां गुलशन मेहरान वारे इलाइक़े में 30 वरे जी औरत जो तशद्दुद थियल घर में लाश थियो आहे। जॾहिं त कासिमाबाद पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो आहे, जंहिंजी सुञाणप सुंबुल ज़ार दीदार जतुई तौर ॾिठी आहे। असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे एसएचओ कासिमाबाद सां। हुनजो चवणु आहे त हुननि खे इतलाह मिलियो ऐं औरत जो जेको लाश आहे हिननि सिविल अस्पताल रेफर कयो आहे। जॾहिं त हुनजा वारस बि पहुता आहिनि। हुनजे वारसनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त हुनजी जेका नारी आहे सुंबुल, हुनजो जेको मुड़ुसु आहे दीदार, उन तशद्दुद करे हिनखे क़त्ल कयो आहे ऐं जॾहिं त हुनजो क़त्ल केस जेको आहे मुड़ुस ख़िलाफ़ दाख़िल कयो वञे। ॿिए तरफ़ एसएचओ सां ॻाल्हि ॿोल थी आहे असांजी कासिमाबाद सां। हुनजो चवणु आहे त औरत जो जेको मेडिकल आहे उहो कराए पियो वञे। जॾहिं त मेडिकल रिपोर्ट अचण बैदि बि ख़बर पइजी वेंदी त तशद्दुद थियो आहे या त इहे हिनजो को मौत थियो आहे। इन बाबति हिन वक़्तु नारी जे लाश जो जेको पोस्टमार्टम आहे हुनजो अमल जारी आहे। हुनजा वारस बि हुते मौजूदु आहिनि। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।